जी नाज़रीन, मेरे को ख़ासि बेरो टाइम आहे वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर हुयूं। असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सॼी सिंध में सभ खां वधीक मिरपुर ख़ासि डिवीज़न में जेको मंशात जो विकिरो तमामु घणो तेज़ थी वियो आहे ऐं उन हवाले सां मिरपुर ख़ासि पुलिस आहे, उन खां अलावा ANF आहे, एक्साइज़ पुलिस आहे। ख़बर न आहे छाजे करे इहे तमामु ख़ामोशी इख़्तियार करे विया आहिनि। साॻी तरह जेको आहे अॻूणो इंस्पेक्टर जेको कंवर सिंह हो, उन जे घर मञा पोणा 2 अरब रुपयनि खां वधीक जेका मंशात हथ आई, उहा बि कार्रवाई जेका ANF कई। उन खां अलावा मिरपुर ख़ासि ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, उन खां अलावा जेको उमरकोट ज़िले जे अंदरि, थरपारकर ज़िले जे अंदरि हिन वक़्तु इहो ॾिसिजे पियो त हींअर ताज़ो सांगड़ मञा जेको पुलिस एहलकार आहे उहो मीरवा रोड ते उनखे गिरफ़्तार कयो। उन मञा वॾे तइदाद में हथायो। मगर ख़बर न आहे छाजे करे जेका पुलिस असांजी जेका ख़ामोशी अख़्तियार करे छॾी आहे। रोज़ाना जे बुनियाद ते जेको वॾे तइदाद में जेके मैनपुरी आहिनि, 2100 आहिनि, उन खां चर्स आहे, हिरोन आहे, अफ़ीम आहे, हिते एॾी वॾी दफ़ो जेको हले पई। मगर असांजी इंतिज़ामिया ख़ामोश आहे। जेकॾहिं कुझु माण्हू गिरफ़्तार थियनि था त उहे सिर्फ़ु जेके केबिन वारा गिरफ़्तार थियनि था या जेके नंढा वापारी गिरफ़्तार थियनि था, उन्हनि जे मथां कुझु जेके गुटका ॾेई उनखे थेलियूं लॻाए उनखे जेको गिरफ़्तार कनि था। मगर जेके ही मेन कारोबार कंदड़ आहिनि उनखे को बि गिरफ़्तार नथो करे। अहिड़ी तरह हींअर ताज़ो उमरकोट ज़िले जे अंदरि तक़रीबन 82 किलो खां वधीक जेका हेरोइन जेका हथ आई आहे, उहा बि ANF कार्रवाई कई आहे। इन सॼे गॾियल जेका हिन वक़्तु जेका मंशात हले पई, उन हवाले सां अॼु असां गॾु जेके ॻाल्हाईंदा असां वटि स्टूडियो में मौजूदु आहिनि अॻूणो एडिशनल शीशन जा जेका अब्दुल अज़ीज़ मेमण, उन खां अलावा समाजी अॻुवाणा वकील शौकत रामू। उन्हनि सां जनरल सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सर, तव्हां कीअं था ॾिसो, हाई कोर्ट जो हिकिड़ो फ़ैसिलो बि आयो त मंशात बंदि कई वञे। मंशात वापराइण सां खोड़ सारा अहिड़ा जेके माण्हू आहिनि कैंसर में मुब्तला थी था वञनि। इहा हिकु रिपोर्ट हाई कोर्ट जी अदालत में बि जेका आहे जमा थी वई। ऐं हिन वक़्तु जनरली सूरत हाल असीं ॾिसूं था सॼी सिंध में सभ खां वधीक असांजे इलाइक़नि में मिरपुर ख़ासि, उमरकोट, थरपारकर ज़िले जे अंदरि मंशात जो माना ईअं लॻे पियो त इहे कोयटा या को ॿिया इलाइक़ा आहिनि जेको त मंशात जो गढ़ थी वियो आहे। छा सबबु आहे? पुलिस इन्हनि खे रोकण में बिल्कुलु नाकाम वई आहे। जेकॾहिं ANF अचे थी उहा कार्रवाई करे थी, पर उहा उते मीडिया खे नथी ॿुधाए। पोइ इन मञा इहो ज़ाहिर आहे त इहे खणी था वञनि हैदराबाद या ॿिए पासे। उन मञा कुझु मंशा ज़ाहिर कनि था ऐं कुझु नाला ज़ाहिर कनि था ऐं बाक़ी जेके असल जवाबदार उनखे छॾे था ॾियनि। छा सबबु आहे कार्रवाई नथियूं थियनि? सर, ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इदारो पंहिंजी जॻह ते सही कमु करे त इहे सभु जुर्म ख़तम बि थी सघनि था। ऐं हिन वक़्तु जेके हाई कोर्ट जो ऑर्डर थियो त बाबा हीअ एक्साइज़ डिपार्टमेंट जेको आहे उहो सिर्फ़ु कचे शराब ताईं महदूद रहे ऐं बाक़ी जेका आहे उहा मंशियात जंहिंमें चर्स आहे, अफ़ीम, हेरोइन, भंग या गुटको आहे, सफ़ीना वग़ैरह, हाणे इहे एक्साइज़ खातो नथो करे सघे, बाक़ी वञी पुलिस करे। हिननि खे जेको माल मिले थो उहो पहिरीं ॻाल्हि त काफ़ी त गुम थियो वञे, उहो पंहिंजे इस्तेमाल में रखी था छॾीनि, लिकाए था छॾीनि, थोरो घणो ठाहिनि था, मिलाइनि था केस प्रॉपर्टी करे। ऐं उन में बि एतिरो केस कमज़ोर ठहे थो, जवाबदारी जूं ज़मानतूं बि थी वञनि थियूं ऐं अॻियां हली इहे आज़ादु बि थी वञनि था। हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे असां वटि असांजे हिन डिवीज़न में मीरपुर ख़ासि, उमरकोट ऐं थरपारकर डिस्ट्रिक्ट में मंशा जो कारोबार इंतिहा ते आहे। तव्हां जंहिं बि केबिन ते वञो तव्हांखे सफ़ीनूं मिली वेंदो। 2100 जेको इहो आहे इहो आराम सां मिली वेंदो। ऐं इन जे करे नंढा ॿार भाण शुरू थी विया आहिनि, सॼो मुआशिरो तबाह थी थो वञे। पोइ जवान नौजवान बि खाईंदा, पोढ़ा बि खाईंदा ऐं इन में पोइ कैंसर जी बीमारियूं थींदियूं, वात जूं थींदियूं, मैदो जिगर सभु विया ख़तमु थी। ऐं उनखां पोइ साईं वञनि था डॉक्टरनि वटि। उते इहो थो थिए त अदा इलाजु उहो कनि था, पर नतीजो इहो आहे जो उन्हनि खे उहो इलाजु ओतिरो पहुचे बि कोन थो, तंहिंखां अॻु में मरियो वञनि। पोइ वरी डॉक्टरनि जे ख़िलाफ़ु एहतिजाज थिए थो। असुलु रीज़न इहो थिए थो त जेतिरो माल अचे किथां थो, पहिरीं ॻाल्हि त असुलु उन जड़ खे पकड़ीनि। ऐं जेकॾहिं इन्हनि खे सरे आम सज़ाऊं हुजनि, तमामु सख़्तु में सख़्तु इन्हनि खे सज़ाए मौत हुजे। ऐं पार्लियामेंटियन खे बि इहो ख़्यालु करणु खपे त पंहिंजे पार्लियामेंट में हिकिड़ो इहो पास कराइनि त जंहिं बि नारकोटिक जी सज़ा में खणी केतिरी बि हुजे, तव्हां ॾिसो फॉरेन में, सऊदी अरब में उन्हनि जो सर कलम कयो वञे थो। सर, इहे त कानून ॿाहिरि आहिनि, पर शौक़त तव्हां कीअं था ॾिसो? जी साईं चयो पियो एक्साइज़ खाते वारनि खे ताज़ो जेको अदालती फ़ैसिलो आयो आहे उन खां पोइ इहो रोकियो वियो आहे। मगर एक्साइज़ खाते खे इहो त फ़ैसिलो थी सघे थो हाणे आयो हूंदो, हिन खां पहिरीं एक्साइज़ खातो छा थो करे? ॻाल्हि इहा आहे त असां वटि हींअर हिकिड़ो सिस्टम, हिकिड़ो मेन जेको असांजो बिज़नेस चऊं, कारोबार चऊं, हींअर गुटको, सफ़ीना, 2100 ऐं हीरोइन, चर्स। इहे हाणे हीरोइन, चर्स जेको आहे हींअर छा आहे त तव्हांजा थाणनि जेके तव्हांजे डिस्ट्रिक्ट में पूरे ओवरऑल सिंध जी इहा पोज़ीशन ॿुधायां, सूरत हाल सॼी सिंध जी आहे त थाणा जेके हलनि पिया तक़रीबन तव्हांजा 2100 गुटके मंशात ते हलनि पिया। तव्हांजी बजट किरोड़नि जी अचे थी, डिस्ट्रिक्ट हर डिस्ट्रिक्ट में किरोड़नि जी बजट अचे थी, उहा किथे यूटिलाइज़ थिए थी उहा का ख़बर न आहे।
हाणे जॾहिं तव्हांजो थाणो जॾहिं तव्हांजो उन मंशात ते हलंदो त उहो थाणे जो SHO कहिड़ी कार्रवाई कंदो कंहिं मंशात फिरोज जे ख़िलाफ़? माना उहो मंशात फिरोज खे प्रोटेक्ट कंदा, वॾो मंशात फिरोज खे प्रोटेक्ट कंदा। नंढड़ो जेको कैबिन वारो हूंदो उन वटां वधि में वधि 50-100 पुड़ियूं ऐं 2 पुड़ा 2100 जा गुटके जा या कुझु ठरो जेके आहिनि उहे कुझु चंद माण्हुनि खे झले उन्हनि खे FIR करे 3-4 जी ऐं उन्हनि खे जेका चालान कंदा। बाक़ी जेके अरबों रुपयनि जो जेके वॾा मंशात फिरोश आहिनि जेके आहिनि उहे उन्हनि जो सिस्टम आहे हिकिड़ो, उन में हलनि था ऐं उहे उन्हनि ते न FIR थिए थी न कार्रवाई थिए थी। न पर पुलिस जी नज़र न पई पए। साईं तव्हां ॿुधाइजो पुलिस बि मौजूदु आहे उमरकोट में ताज़ो 82 किलो जेका हीरोइन अथाई आहे ऐं एतिरो हिन खां पहिरीं जेको जेसाराम माली हो उन खां करोड़ रुपयनि जी बल्कि अरबुनि रुपयनि जी जेका मंशात अथाई उन ते चंद केस दाख़िल थिया, उन खां पोइ वरी इहे माण्हू आज़ादु थिया उहा बि जेका ANF पारां जेका कार्रवाई कई। छा सबबु आहे माना हिन ज़िले जे अंदरि माना हीअ गढ़ लॻो पिया, मंशात एतिरी त हले पई, छा इंतिज़ामिया खे ख़बर न आहे किथां खां अचे थी? मीरपुखा ज़िले खां वरी उमरकोट ज़िलो वरी थरपारकर ज़िलो, इन सभिनी ज़िलनि में हले, इंतिज़ामिया किथे आहे? सर इंतिज़ामिया उन्हनि सां शामिलु आहे, सुती बि कोन्हे, हिननि खे सॼी ख़बर आहे केतिरो माल आयो, उन्हनि में हुनजो पंहिंजो हिसो पती केतिरो आहे, जेके सुवाल ई पैदा कोन्हे। अफ़गानिस्तान खां निकिरे थी हेॾो पंधु कंदे समय हज़ारे इहे जेके नव ट्रेलर जेके तव्हां ॾेखारिया पहिरीं जेके उमरकोट ज़िले जा, हाणे उहे बि गुम थी हलिया। उहे ही वॾा माण्हू आहिनि, हिन जो मंशात जो डिघो डीप हिकिड़ो इन जो कारोबार आहे, इन सां ऑफिसर शामिलु थी वञनि था। नतीजो इहो आहे हिननि खे थिए कुझु कोन थो ऐं ऑफिसर जागनि पिया, उन्हनि जा हिसाब पतियूं आहिनि। अदरवाइज़ का अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे जे माण्हू पकड़िजे ऐं सही उन जी कार्रवाई थिए त उहो कॾहिं ज़िंदगी में ॿाहिरि कोन निकिरी सघे, हुनजी हयाती सॼी जेलनि में पूरी थी वञे। असुलु रीज़न इहो आहे पंहिंजे पेट जी बुख आहे, ज़मीर ख़तमु थी वियो। छो की तव्हां की था ॾिसो जेका हिन वक़्तु जेका मंशात जो खुले आम विकिरो आहे ऐं ताज़ो मीरपुखास में हिकिड़ो वॾो वाक़ियो थियो जंहिंमें कंवर सिंह पोणा 2 अरब रुपए जी मंशात, उन खां पोइ वरी अदालत में हिनखे ज़मानत मिली, वरी मीरपुखास मान जी ज़मानत रद्द थी, जेको जेल में वियो आहे। वरी जेकॾहिं जेल में वियो आहे त हुनखे वॾो हुते प्रोटोकॉल मिले थो, हुनजो मुलाक़ातूं माना ईअं सम्झो त VIP कैदी आहे हिन वक़्तु। ऐं अहिड़ी तरह पहिरीं त हिकिड़ा आम माण्हू विकिणंदा, पर हाणे पुलिस जा माण्हू बि इन मंशात जे विकिरे में शामिल आहिनि। ताज़ो हिन वक़्तु हिकिड़ो सांगड़ जो पुलिस एहलकार आहे, उन वटां चर्स हथ आयो, केॾी महिल कोट गुलावंद मां थो चर्स हथ अचे, केॾी महिल नौकोट मां, केॾी महिल झुॾे मज़ा, केॾी महिल उमरकोट ज़िले जे अंदरि। छा सबबु आहे? वञी असुलु ॻाल्हि इहा आहे त शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, असांजा जेके इदारा आहिनि स्टेट जो कमु आहे इन शयुनि खे रोकणु, उते उन्हनि उहे ऑफिसर जेकॾहिं अहिड़े धंधे में मुलवस हुजनि ऐं उन में रियासत में त हिकिड़ो त सवालिया निशानी आहे। असांखे सची त ॿुधायां त असांखे शर्म थी अचे। इहो हिकिड़ो न आहे, अहिड़ा कई वाक़िया थिया आहिनि। जामशोरे में कुझु टाइम पहिरीं तव्हांजो मुंहिंजे ख़्याल में रेंजर्स पुलिस हिन में मुलवस आहे। हीअ पुराणी प्रैक्टिस आहे, हींअर जी न, हीअ पुराणी प्रैक्टिस आहे। या एक्साइज़ पुलिस हिन इनवॉल्व हूंदी, हाणे इनवॉल्व हुनखे ॿी ॻाल्हि हाईकोर्ट हुनखे ऑर्डर करे साइड कयो आहे। हाणे जेको ऑर्डर जेको निकितो आहे न, हाणे चवनि पिया एक्साइज़ जेको आहे चंद मिस्किन माण्हू जंहिंजी का मालिकी कोन थींदी आहे या को माना लावारस माण्हू चओ, उहो 2-4 लास्ट में साल जी कारकर्दगी ॾेखारण लाइ त झले हुनखे चालान कंदा चंद क्वांटिटी ते। बाक़ी अदरवाइज़ जेके आहिनि मैन जेका मंशात फ़रोश आहिनि उहे जेके आहिनि उहे आज़ादु हूंदा आहिनि, उन्हनि खे प्रोटेक्शन ॾिनी वेंदी आहे। हाणे तव्हां जीअं अज़ीज़ साहिबु चयो थो त एॾा ट्रालर अचनि था, उहे अफ़गानिस्तान मां अचनि था, जेका अफ़गानिस्तान मां 2100 गुटका इहो जेको सफ़ीना जेके पुड़ियूं जेके उतां खां जेके अचनि थियूं ज़ाहिर हितां विचा ऐं एतिरे क़दुरु जिन जो वेयर हाउस ठहियल आहिनि, बाक़ाइदे वेयर हाउस आहिनि, उन्हनि में सामान स्टॉक कयो थो वञे। ठीकु आहे, हाणे उहा जेका जी नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। छो की तव्हां चयो पिया वेयर हाउस ठहियल आहिनि, बाक़ी हिननि जा वेयर हाउस ठहियल, हिन सॼी इंतिज़ामिया खे ख़बर आहे। छा पाण हिते हलो पिया, पाण खे कंहिं शइ जी ख़बर न आहे? एतिरियूं पंहिंजूं अखियूं पूरियल आहिनि जो हर थाणो हिन मंशा ते हले थो, चाहे मैनपुरी हुजे, चाहे गुटको हुजे, चाहे 2100 हुजे, ऐं उन्हनि जा डीलर आहिनि। ऐं तालके थाणे जे हद में असां ॾिसूं पिया हिकु जेका गुटके जी वॾी फैक्ट्री आहे, ऐं उन जो तक़रीबन गुटको सिंधड़ी ऐं ॿियनि इलाइक़नि में वञे थो, माना डेंगाण हेठियां जेके बि थाणा आहिनि उन्हनि ते सॼो हुनजो हले थो। इहे सभु शयूं पुलिस जे नज़र में न आहिनि। बिल्कुलु आहिनि, नज़र में आहिनि। छा आहे त असां हिकिड़ो त पुलिस जेका आहे उनखे सॼी ख़बर आहे, आम माण्हू खे ख़बर आहे, समाजी वर्कर खे ख़बर आहे, वकील खे ख़बर आहे, असांजे जेके बि स्टेक होल्डर असां आहियूं असांखे सभु।
असांखे कंहिंजो साईं ॻाल्हि ॿुधो न, त असांखे कंहिंजो दोस्तियूं, कंहिंजो यारियूं, कंहिंजो मजबूरियूं उहे आहिनि, ज़ाहिर आहे उहो असां उन करे कोन था ॻाल्हायूं। पुलिस माना असांजो नौजवान नस्ल तबाह थिए, असीं दोस्ती यारी निभायूं। 10 साल खां पोइ असां छा तव्हां की पिया ॾिसो, माना हाणे जी शौकत ॻाल्हि कई त वाक़ई ईअं ई थिए पियो, दोस्तियूं यारियूं ऐं असांजा चूंडियल नुमाइंदा उहे सभु हुन असां ॾिसूं था त मनशात फ़िरोज़ जेके आहिनि, ऐं उहो त हिन वक़्तु त शहरनि जा चङा मुड़ुस आहिनि, असांजे शहर जा बि चङा मुड़ुस आहिनि, ॿियनि शहरनि जा बि चङा मुड़ुस आहिनि। भला छा अहिड़ो को कानून कोन्हे हिननि वटां खां निकिरे थो? पहिरीं जेकॾहिं कंहिं वटां चर्च जो किलो 2 किलो निकिरंदो त हुनजो ज़ामिन कोन थींदो। हाणे छा सबबु आहे? 20 किलो 30 किलो 40 किलो त कुझु कोन्हे, ट्रेलर जा ट्रेलर पिया अचनि, हेरोइन 80 किलो हेरोइन निकिरे पई, अफ़ीम हलनि था, गुटकनि जूं फैक्ट्रियूं हलनि पियूं, छा सबबु आहे? पर हाणे हक़ीक़तनि इहो आहे त पुलिस जेको केस फिटाए थी न, उनजे करे कोर्टूं उन्हनि खे ज़ामिन ॾियनि थियूं। जेकॾहिं पुलिस या जेको एक्साइज़ डिपार्टमेंट आहे, पुलिस आहे, ANF वारा आहिनि, इहे जेकॾहिं पंहिंजे केस खे सही मज़बूत ठाहिनि त कोर्टूं उन हिसाब सां ई पंहिंजा फ़ैसिला ॾियूं। हिन जेके कमज़ोर केस ठहनि था, नतीजे में उहे पंहिंजो ज़ामिन वठी वञनि था, ऐं वॾे माण्हू खे त उहो केरु चवण वारो पंहिंजो माण्हू ॿियो ॾेई था छॾनि, मालिक त गिरफ़्तारी कोन थो थिए। इहे बि थिए थो त जेको हाणे फॉल्स इम्प्लीकेशन जे करे जज छा कंदा? जज ॾिसंदा आहिनि त बेनिफिट डाउट ते माण्हू जवाबदार भरी थींदो, बेनिफिट डाउट ते उहा चाहे त फॉल्स इम्प्लीकेशन ॿिए माण्हू हाणे मनशात मूंखां निकिती आहे ऐं छोकिरो मुंहिंजो मुंशी जेका आहे या मुंहिंजो असिस्टेंट आहे उनखे नॉमिनेट कयो आहे या पाड़े जो माण्हू नॉमिनेट कयो, पुलिस हिते करे ई ईंदी न, त मेन जवाबदार जेको आहे उहा उन आज़ादु आहे ऐं ॿिए माण्हू खे उते उन में FIR में नालो उहो चालान थिए थो। इन जे करे कोर्टूं उनखे सज़ा कोन थियूं ॾियनि त वाक़ई इहो माण्हू साॻियूं आहे, मनशात जेको हलाए त उहो आहे या ॿिए कंहिंखे पुलिस जेका उनखे गिरफ़्तार कयो आहे, इन शक जे बुनियाद ते माण्हू आज़ादु थियनि था, ज़मानत ते आज़ादु बि थियनि था ऐं कोर्टनि मां बरी बि थियो था वञनि। सर, थरपारकर ज़िलो मिठी माना ईअं सम्झो त उते हिकिड़ो तमामु सुठो हिकिड़ो ज़िलो आहे, ईअं कॾहिं असां सोचियो बि कोन हो त उते शयूं थींदियूं। हाणे त उते बि इहो कारोबार शुरू थी वियो आहे, थरपारकर इलाइक़े जा जेके ॿाराड़ी जा इलाइक़ा हुजनि, शहर जा इलाइक़ा हुजनि, कची शराब, उन खां अलावा ही ख़ासि तौर ते गुटको ऐं एकीसो ऐं इन खां अलावा ॿियो जेको कारोबार तमामु उरूज ते थी वियो आहे। छा सबबु आहे? उते बि माना केरु आवाज़ु कोन थो पियो उथारे, मिरपुखास में बि केरु आवाज़ु कोन थो उथारे, उमरकोट में बि साॻी पोज़ीशन आहे, पर थरपारकर में जेको रुझान घटि हो, हाणे छाजे करे उते वधी वियो आहे? सर, कचो शराब जेको आहे न, उहो त हर नंढे वॾे शहर में ॿारड़ियुनि में उहो हाणे हिकिड़ो रवाज थी वियो आहे। अॻे माण्हू ख़ुदि एक्साइज़ पुलिस जो किरदारु छा आहे सर? ज़ीरो आहे। थोरो पग मिले घणेई थो हिननि खे, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का, मिले छापो हणनि था, लॻे बि थो माल काफ़ी त निकिरे वञे, को परसेंटेज वञी जेको आहे न उहो अटकाइनि था, ऐं उहो अहिड़ो परसेंटेज लॻे थो जेको जवाबदारी जो ज़ामिन थी वञे थो। अदरवाइज़ जेकॾहिं एक्चुअली जेको माल पकड़ी न उहो हुजे त हीअ बेल जो त सुवाल ई पैदा कोन थो थिए। सभु बाबा इहो वरी केमिकल आहे कोन पियो वञे, जेकॾहिं SHO झलनि था 5 लीटर त उन्हनि जा माण्हू जेके झले था अचनि, जेके उन्हनि में मज़दूरी कनि था, उन्हनि में वरी पाणी जेको विझी ऐं उहो वधीक ॾेखारीनि था, हीअ 40 लीटर आहे, हीअ 50 लीटर आहे, फलाणो लीटर आहे। SSP साहिब जो हुकुम था त फलाणे थाणे ते आर्डर थी हलियो, वरी असांजी मीडिया जा दोस्त, असांजा सोशल मीडिया जा दोस्त वरी असांजा ॿिया चवनि था वाक़ई पुलिस जी वॾी कार्रवाई आहे। छा इहा कार्रवाई कोन थी थिए या इहो को केमिकल में रिपोर्ट कोन थी वञे? न, इहो थींदो बि कोन साईं। असुल ॻाल्हि छा आहे, हींअर जेकॾहिं 100 लीटर कंहिंखां पकड़ीनि था, ठीकु आहे, तंहिंमें 80 लीटर त ॿिया पंहिंजा अमलदार पंहिंजो खणी विया हलिया, बाक़ी रहिया 20, उन्हनि में पाणी मिलाए दवा वधाए छॾियूं, बाबा हेतिरो छापो लॻो, जॾहिं उहो कारकर्दगी पोइ जॾहिं इहो माल वञे थो लेबॉरेटरी में त उते बि हाणे माण्हू छा ॻाल्हाए, उते बि मोहकारो आहे। उते उहे बि ग़लति रिपोर्टूं ठाहिनि था, पैसा वठनि था, रिपोर्टूं ग़लति। असां ॾिसूं था, असीं वकील माण्हू आहियूं, असांखे ख़बरूं आहिनि। टंडे लहर जी कोर्ट में साईं 1400 हिकिड़ा मकरानी हुआ, त 1400 वॾा दॿा जेके हुआ इहे पकड़े, ऐं पाण वकील जॾहिं उहे दॿा असां खोलिया कोर्ट में त उनमें सभु ख़ाली हुआ, हिकिड़े दॿे में ज़रूरु हिकिड़ो तोलो बि कोन हो। अच्छा, रिपोर्टूं सभु चेंज, कपिड़ा चेंज थियो वञनि, जेके वञनि था क़त्ल जे केस में विया, कुहाड़ियूं वञनि थियूं, MTs वञनि थियूं, हथियार वञनि था, उन्हनि जा न को रत ॾेखारींदे, न को ॻाल्हि, कपिड़ा चेंज थियो वञनि। हिकिड़े केस में कपिड़ा बि चेंज थी विया। हाणे तव्हां ॿुधायो उन में थींदो छा? लेबॉरेटरियूं विकायल, ऐं यकीन कयो त उते जेके असांजा प्रोफेसर वेठा आहिनि लेबॉरेटरियुनि में, या त पढ़नि कोन था या उनजे हेठां ई को सॼो सिलसिलो आहे, उते सॼियूं रिपोर्टूं ग़लति अचनि थियूं। DNA रिपोर्ट कंदा, जवाबदार छुटी वञनि था न साईं, पोइ उनजो मन वधे थो, वरी ॿियो दफ़ो क्राइम था कनि, टियों दफ़ो कनि था, उते जेल में चई था त भई परवाह नहीं करो, मैं फिर आ रहा हूँ। छा सबबु आहे तव्हां समाजी अॻुवान बि आहियो, मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में वेंदा आहियो ऐं मुख़्तलिफ़ जेके इशू आहिनि उन्हनि खे हाईलाइट बि करियो था, मगर असांजो इलाइक़ो 10 मील मोरी जेको आहे कोट गुलाम थाणे जा हद आहे, 10 मील मोरी ते असीं ॾिसूं पिया त कची शराब ईअं सम्झो त साइकिलनि ते मोटरसाइकिलनि ते खड़े वेठा आहिनि। छा इहा पुलिस जे नज़र में कोन्हे?
बिल्कुलु पुलिस खे इहा ख़बर ई कोन्हे त उते एॾो वॾो कचे शराब जो कारोबार आहे। जेकॾहिं एक्साइज़ पुलिस चए थी त माना असां सिर्फ़ु जो ठरे वारनि खे झले सघूं था। एक्साइज़ पुलिस जा केतिरा इंस्पेक्टर हिते वेठा आहिनि, छा इन्हनि वटि मोबाइलूं इन्हनि खे मिलियल आहिनि, फोर्स मिलियल आहे, सिंध हुकूमत इन्हनि खे फंड ॾिए थी, छा इन्हनि खे ख़बर न आहे त किथे किथे कची शराब हले थी, किथे इंडियन विस्की हले थी, किथे छा थो हले, सभु शयूं हलनि पियूं, मंशातावर शयूं सभु हलनि पियूं। इन्हनि खे बंदि करण लाइ छाजे करे माना हीअ एक्शन कोन था थियनि। सिर्फ़ु एक्साइज़ पुलिस न आहे, असांजी सिंध पुलिस आहे, असांजा ANF वारा आहिनि, असांजा ॿिया जेके इदारा जेके फोर्स पुलिस में ऐं ॿिया बि डिपार्टमेंट आहिनि उहे बि असीं ॾिसूं पिया ख़ामोश वेठा आहिनि। हाणे त सभिनी मंथलियूं ॿधी छॾियूं आहिनि, सभई मंथलियुनि जे चकर में उन्हनि खे पंहिंजो हिसाब किताब मिले थो। हर जॻह ते ANF त न पहुचंदी, उनखे त ख़बर न आहे। असांजी पुलिस आहे, असांजी पंहिंजी हिकिड़ी स्टेट जी रिट हुजणु खपे, जेका रिट आहे उहा उनखे बरक़रार रखणु खपे। हर SHO जेकॾहिं चाहे SHO पंहिंजी त अचे त आउं त चवां थो त का बि मंशा बिल्कुलु कंप्लीट बंदि थिए। को ऑनेस्ट ऑफिसर अचनि था ऐं उहो मंशा ते कंट्रोल कनि था त उनखे रहणु नथो ॾिनो वञे, उनखे ट्रांसफर थी थो वञे। बहितरीनु ऑफिसर बि वेठा आहिनि। ऐं पाण जीअं तव्हां सवेल में चयो त पाण थर जो आहियां, थर जे अंदरि इहा मंशा त ठहियो, पर सिगरेट बि अॻे पीअणु उन लाइ वॾो हिकिड़ो ऐं उहो थर जे अंदरि हींअर ॻोठनि में दुकाननि में 2100 सफ़ीना इहे तव्हांजी गुटका सरे आम उते हाणे नंढा ॿार इस्तेमालु कनि पिया, वॾा कनि पिया। उते थर जे हर माण्हू न त इहे थर में इन पासे इहे कोन हूंदियूं, इहे साॻियूं शयूं तव्हांजी उते ट्रांसफर थी वञनि, उते मुंतक़िल थी वञनि। ऐं तव्हांजी 2 माइल चओ था, तव्हांजो कोट गुलाम मोहम्मद जे आस पास उमरकोट गढ़ लॻो पिया, सॼो ज़िलो वॾो मंशात वॾे में वॾो कारोबार जो वॾो कारोबार उनजूं 12 ट्रकूं पकड़ियूं आहिनि कुझु टाइम अॻु में। उहो माण्हू कुझु ॾींहंनि खां पोइ साॻियूं धंधो करे छो त अरबों रुपयनि में उनखे ईज़ीली तव्हांजो आहे न, ईज़ीली तव्हां करोड़पति थी वञो त अरबपति थी था वञो विदिन साल विदिन मंथ। तव्हांजो को मसइलो ई कोन्हे, चंद मंथली ॾियनि था, कारोबार हले थो, ट्रकनि जूं ट्रकूं ट्रालर वञनि था, इहा छा नज़र कोन थी अचे। हिते सभई भटियूं हलनि पियूं, इन जे करे असांजो नौजवान जेको नसुल आहे उहो तबाह थिए पियो। असां अॻिते लाइ असां छा ॾेई था वञूं, असां हिकिड़ो ई केॾां असीं वञूं पिया, या असांजो मुआशिरो केॾां पियो वञे। बीमारियूं कैंसर जिगर ख़तमु आहिनि। तव्हां अचो चोथों मरीज़ तव्हांखे हींअर माण्हू पेशेंट मिले थो, तव्हांजो कैंसर जो मिलंदो, जिगर जो मिलंदो, तव्हांजो अलाए केतिरो डेथ रेशो तक़रीबन इन सबबनि जे करे हींअर थिए पियो। ऐं केतिरियूं बीमारियूं आहिनि तव्हांजो। सो इहो असां हिन ते जेकॾहिं गवर्नमेंट सिंध जेकॾहिं हिन ते क़दम न खयो, जेके पाबंद SHOs न कया, गवर्नमेंट सिंध त कोन खणंदी, उन में अहिड़ा माण्हू मुलविस आहिनि, उहे सभु असांजे वॾेरनि जा ख़ासि माण्हू सॼी पब्लिक इहा मंशा ते वापराए छा। पब्लिक बि कोन थी निकिरे, सिविल सोसाइटी कोन थी निकिरे, वकील कोन था निकिरनि, साफ़ ई कोन था ॻाल्हाइनि। छा सबबु माना इहे सभु हिन शयुनि ते ख़ामोश आहिनि ऐं सरेआम शयूं हलनि पियूं। हाणे असीं तव्हांखे केतिरनि जा नाला वठी ॿुधायूं जेका असांखे लिस्ट मिली आहे। हिकिड़ी रैली तव्हां कढो त शाम जो उन माण्हू सां कहिड़ो हशर थो थिए। तव्हां ॻाल्हायो त सरी, तव्हां रैली कढियो मंशा जे ख़िलाफ़ु, तव्हांजे शाम जो तव्हां वटि फ़ोनूं ईंदियूं, तव्हां वटि माण्हू पुॼी वेंदा, तव्हां वटि प्रेशर केतिरा था पवनि। साईं तव्हां इन जे ख़िलाफ़ु, बुराई जे ख़िलाफ़ु, इन मंशा जे ख़िलाफ़ु तव्हां कुझु बि नथा करे सघो। ऐं केरु इन करे माण्हू ख़ामोश आहिनि, केरु ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। असांजा सोशल एक्टिविस्ट को सिविल सोसाइटी जा नुमाइंदा को दोस्त कॾहिं ॾिठो आहे त मंशा जे ख़िलाफ़ु का रैली कढी आहे या मंशा साहिर में छा आहे? कुझु त आहिनि, या त वास्ता आहिनि ख़राब न थियनि, ॿियो ॻाल्हि या वास्ता ख़राब थींदा या ख़ौफ़ आहे। में एहतिजाज बि कया, ईअं न आहे त न। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि सर हाणे जान मोहम्मद में इन पासे कुझु एहतिजाज थिया, उहे एहतिजाज थिया टने जान मोहम्मद साइड उते थिया। हाणे असां वटि बदकिस्मती सां एहतिजाज में असीं उहे कंदा आहियूं जेका डीलर हूंदा आहिनि, उन्हनि जे सां उहे ई गॾु हूंदा आहिनि। त बाबा तव्हां बाक़ाइदे फेयर विकिरो बि उहो एहतिजाज बि उहो कंदा, प्रेशर में पुलिस ते बि रखंदा। वठो था नटी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। जी छोकी तव्हां सां ॻाल्हि पई हले त हीअ मंशात जेका तक़रीबन मीरपुखा डिवीज़न में ईअं सम्झो त वॾे में वॾो हिकिड़ो कारोबार थी वियो आहे। छा सबबु आहे? हीअ फैक्ट्रियूं आहिनि, हर ज़िले जे अंदरि फैक्ट्रियूं आहिनि, जंहिंमें मैनपुरी जूं फैक्ट्रियूं आहिनि, गुटकनि जूं फैक्ट्रियूं आहिनि। हाणे त वरी इहे चर्स, हीरोइन, इहे सभु शयूं तव्हांजे साम्हूं निकिरनि पियूं। छाजे करे पुलिस ज़ाहिरा SSP वेठा आहिनि, मीरपुखास जो SSP, उमरकोट जो SSP, थरपारकर जो SSP, वरी इन्हनि जे हेठां DSP आहिनि। त वरी ॾिसिजे थो त इहे सभई जेके बि मंथलियूं वठनि पिया, हर SHO जा, हर DSP जा हिकिड़ी स्पेशल ठहियलु आहे, उहो मंथलियूं वठनि पिया। छाजे करे हिननि ऑफिसरनि खे ख़बर कोन्हे त हीअ हेॾी वॾी मंशा हले पई, हिनखे असीं रोकियूं। साईं SSP जे अगरि चाहे डिस्ट्रिक्ट पंहिंजे में
बिल्कुलु मंशात ख़तमु थी सघे थी। उहो पर्सनल पंहिंजा इंफॉर्मर रखे ऐं उहो सीक्रेट तरीक़े सां पंहिंजा रेड कनि, उनजा ॿिया माण्हू मुख़बर हुजनि। उहो इंफॉर्मर साईं ॿुधो न, इंफॉर्मेशन इंफॉर्मेशन कलेक्ट करे SP साहब खे ॿुधाइनि, SSP साहब उनखे डायरेक्शन ॾिए त बाबा जंहिं SHO जे हद में मंशात मिली, असांखे इंफॉर्मेशन मिली, असां रेड कयोसीं, उहा उन ते FIR उन SHO ते कटी वेंदी। त तव्हां आउं थो चवां त ईअं कनि, हिकिड़े बि कंहिं बि पुलिस थाणे स्टेशन जे हद में जेकॾहिं मंशात हली वञे त कंट्रोल थी सघे थो। सभिनी खे ख़बर आहे। ॿियो स्पेशल ब्रांच आहे, ॿियो बि हिननि जूं जेके एजेंसियूं आहिनि सभिनी खे ख़बर आहिनि, जेके पुलिस जे ॿियूं बि फोर्स आहिनि, ॿिया थाणा आहिनि, सिर्फ़ु रुॻो ईअं त कोन्हे माना हीअ थाणा आहिनि, उन खां अलावा पुलिस जा ॿिया CTD आहे, उन खां अलावा ॿिया जेके उन्हनि सभिनी खे ख़बर कोन्हे हिते छा पियो हले, छा सबबु आहे। इहे सभई मंथलियूं वठनि पिया, सभई उन्हनि जा स्पेशल जेके पुलिस हलकार मुक़ररु थियल उहो किथे बि ड्यूटी कोन था कनि, उन्हनि जो सिर्फ़ु कमु इहो आहे। छाजे करे इन्हनि खे माना उन्हनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई बि न पई थिए? सर कार्रवाई किथां थींदी? इहे हिन जा खाटा पुट आहिनि, इहे हिनखे सॼो हितां सभु कलेक्शन थिए थी पैसे जी, पोइ ख़ुदि बि रखनि था, मथे बि ॾियनि था, इन जे करे कंट्रोल थिए कोन थो। हक़ीक़त में जेकॾहिं SSP साहिबु चाहे त पंहिंजे ज़िले में, ऐं सच थो ॿुधायां त इहो वधि में वधि 3 या 2 ॾींहंनि जो खेल आहे। तव्हांखे का मंशात नज़र न ईंदी पूरे ज़िले में, को बि अॾो न हूंदो, का फैक्ट्री न हूंदी, माण्हू जवाबदार सभु गिरफ़्तार हूंदा, नंढा वॾा, ई केबिननि वारा खां वठी फैक्ट्रियुनि जे मालिकनि ताईं सुभाणे सभु गिरफ़्तार हूंदा, FIR हूंदियूं। हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि थिए थी न, माना पुलिस खे तेल कोन थो मिले। असीं ॾिसूं था त वाक़ई जेके ॿिया थाणा आहिनि उनखे तेल कोन मिलंदो आहे। ज़ाहिर आहे हू पंहिंजो ख़र्च किथां कंदा, कटिंगूं वॾियूं हूंदियूं आहिनि, कोर्ट में रोज़ जवाबदारनि खे वठी अचिणो पवंदो आहे। इन्हनि खे त बजट आहे, इन्हनि खे त बजटूं बाक़ाइदे मिलनि थियूं। बजट तव्हां ॾिठो अॼु ताईं मिली आहे? उहे त उतां ई उतां लिखी ॾींदा आहिनि, उहा असांखे पैसा मिली विया, चेक निकिरी विया, ॻाल्हि ख़तमु थी वई। उहो उन्हनि खे वाक़ई कोन था मिलनि। इहो उते ई उते हेडक्वार्टर में पूरो थी वञे। तव्हां ॾिसो न, खटूं वाणजनि थियूं पुलिस लाइन में, साईं गाॾियूं ठहनि थियूं, इजरूं ठहनि थियूं, रंग थियनि था थाणनि ते, इहो सभु कुझु इहो रुॻो SHO जो हुकुम अथव बाबा तूं रंग कराए छॾे, गाॾी तुंहिंजी अपडेट हुजे, ऐं तंहिंखां पोइ टायर बि चेंज, इहे सभु ख़र्च हिननि खे मिलनि था। ईअं न आहे त न, पर हीअ रुॻो हुते वञी सयूं करे थाणनि ते मिलनि था साईं, सभु बजटूं अचनि थियूं न। थाणे ते त कोन थी मिले, उहो उते पंहिंजे हेडक्वार्टर में घुराए SHO बाबा तूं सही कर, तुंहिंजो हेतिरो तोखे असां चेक ॾेई छॾिया, ऐं उते हू पैसा ॾेई वेंदो झुॾो या जेकॾहिं डीपलो नंगर पार कर वारो, ऐं या त जेकॾहिं टाली नबीसर या कुंडरी वारो, उहो छा वञे उतां खां तेल खणंदो, छा उमरकोट मां खणंदो या मिठी मां खणंदो, या हर केस जी इन्वेस्टिगेशन ते पैसा अचनि था, हर केस जी इन्वेस्टिगेशन में पैसा अचनि था। पोइ जॾहिं हीअ जवाबदारनि खे वठी कोर्टनि में अचनि था, उन जा बि हिननि खे तेल जा पैसा मिलनि था, हर शइ जो हिननि खे पैसो मिले थो। पर उहो पैसो उते हेडक्वार्टर में ई सयूं करे ॾेई ईंदा आहिनि, बाबा असांखे पैसा मिली विया, बाक़ी सॼो गाॾो असीं पाण हलाईंदासीं। तव्हांजो कीमेजपार जो SHO आहे, तव्हांजे डाली जो SHO आहे, या वीरावा जो SHO आहे, उहो तव्हांजो हाई कोर्ट कंहिं हेयरिंग ते अचे थो त तव्हां उतां खां 5-8 हज़ार जो तेल सां उहो किथां वीचारो कंदो? उन में जेकॾहिं महीने में 4-5 हेयरिंगूं थी वञनि, ATC तव्हांजी मिरपुखास में आहे, हू उतां खां ATC मिरपुखास पहुचे थो, कंहिं केस में अचे थो त उहा हिकिड़ी हेयरिंग थिए थी, त उहा किथां फ्यूल पूरो कंदो? उहो किथां ज़ाहिर आहे, उहो मजबूर आहे न। छा अंदाज़ो लॻाइजे त माना हीअ सभु शइ पुलिस पाण कराए थी? पाण मुलविस आहे साईं। जेकॾहिं सही ईमानदारी सां कमु कनि त मजाल आहे जो हिकिड़ो कंहिंजी चोरी बि थी वञे, फैक्ट्रियूं चर्स, हीअ त सॼो मुआशिरो तबाह थी वेंदो। तव्हां अॼु खां पोइ ॾिसजो, 5-8 सालनि खां पोइ तव्हांजी मानी घटि सालनि खां पाण वटि त तमामु रुझान वधी वियो आहे। तव्हां त 5-8 साल जेके हाणे अचण वारा था चओ, उनमें माण्हू हाणे मानी कोन खाईंदा, हाणे इहो मनशात खाईंदा। छो त हुनजो एतिरो हू आदी थी वेंदा, एतिरो मनशात हूंदी जो तव्हांखे अटो, हाणे जेका मानी पचंदी अटे वारी, उन में मनशात शामिलु हूंदी, उनखां सवाइ गाॾो हलंदो ई। हाणे माण्हुनि जे उन्हनि खे सुकून कोन ईंदो, उन्हनि खे निंड बि कोन ईंदी, उनजी उथी कोन सघंदा पंहिंजे बेडनि तां, उनजी पोज़ीशन अहिड़ी थी वेंदी। हिकु मनशात अॻे त मुश्किल सां को इहा पन जी बीड़ी पीअंदा हुआ, हाणे त साईं मनशात खां सवाइ गाॾो कोन थो हले उन्हनि जो। छोकत हिन वक़्तु जनरली पाण वटि सूरत हाल आहे त 3 ज़िलनि जे अंदरि तमामु घणे में घणे ANF जूं कार्रवायूं थियूं, पुलिस जी बि कार्रवायूं थियूं, ईअं कोन्हे पुलिस जूं कार्रवायूं न थियूं, नाले मात्र एक्साइज़ पुलिस बि कार्रवायूं कयूं, पर छाजे करे अञा ताईं हीअ शइ बंदि थिए ई कोन पई? एक्चुअली ॻाल्हि आहे, जॾहिं सचाई थींदी, सिंसियरिटी ईंदी ऐं कोशिशि कनि त ॾिसो त कंट्रोल त थियो आहे। CI क्राइम बि कंट्रोल, CI वारनि कुझु ॿियनि रेड कया आहिनि। हाणे इहा सचाई सां जेकॾहिं बाक़ाइदे SSP साहिबु चाहे त अमन थी सघे थो, अहिड़ो को मसइलो न आहे। सर छो नथा चाहिनि?
सर उनजा पंहिंजा मफ़ाद आहिनि न। असल जेकॾहिं मफ़ाद खे कढी करे ऐं पंहिंजे हक़ीक़ी ड्यूटीअ खे लॻनि त हीअ त को मसइलो ई कोन्हे कोई मंशात बंदि करणु। किथां थी टुटे मंशात उतां अचे थी, उत्तर खां अचे थी ऐं हेसि ताईं पहुचे थी, पर नंगर पार करण ताईं पहुचे थी। जेकॾहिं हीअ चाहिनि त आउं त सम्झो त 2 ॾींहं बि काफ़ी आहिनि, सॼो कंट्रोल थी सघे थो, पंहिंजे मुआशिरे खे बचाए सघनि था। जी नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो। असांजा जेके सीनियर आहिनि तमामु अॻूणो एडिशनल सेशन जज अब्दुल अज़ीज़ मेमन, उनजी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। समाजी अॻुवान शौकत रामो, उनजी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हिननि जो चवणो त जेकॾहिं SSP चाहिनि त मंशात बंदि थी सघे थी, जेकॾहिं थाणनि जा जेके SHO आहिनि उनजे ख़िलाफ़ु का कार्रवाई थिए तॾहिं बंदि थी सघे। मगर हिन वक़्तु मीरपुर ख़ासि डिवीज़न में तमामु वॾे में वॾे तइदाद में मंशात हले थी, मगर उनखे पुलिस हुजे या ॿियूं जेके फोर्सूं हुजनि आहिनि उहे मंशात रोकण में बिल्कुलु नाकाम वियूं आहिनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवन खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।